पन्नू आखिर में टाउन कमेटी हाल बाहिराम म्यूनसिपल कमेटी मुलाज़िमन यूनियन जे अॻवाननि इम्तियाज़ जसकानी मोहम्मद नवाज़ शेख जावेद अहमद कोराई एमएन पारां लोकल गवर्नमेंट जे मुलाज़िमन लाइ आवाज़ उथारण जे ॾोह में ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर फेडरेशन जे मरकज़ी अॻवान मलक नवीद ऐवान ते कूड़ी FIR दाख़िल करण ऐं पेंशन ग्रेजुएटी जो पहिरियां वारो तरीक़ो लागू करण फोती कोटा ख़त्म करण ख़िलाफ़ एहतजाज रिकॉर्ड करायो वियो। एहतजाज में यूनियन जे अॻवाननि हथ में प्ले कार्ड खणी सख़्त नारेबाज़ी कंदे चयो त लोकल गवर्नमेंट जा मुलाज़िम पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ बुलंद कनि था। इन्हनि मथां कूड़ी FIR दाख़िल कई वञे या इन्हनि खे रिलीज़ कयो वञे। मुल्क नवीद ऐवान चयो त ॾोहो उहो आहे जो संदसि पारां मकानी खाते जे मुलाज़िमनि लाइ आवाज़ उथारियो त हुनखे कूड़नि केसनि में फासायो वियो आहे। हुन मुतालबो कंदे चयो त पेंशन ऐं ग्रेजुएटी वारनि साॻियो निज़ाम बहाल कयो वञे। उन सां गॾु फोती कोटा पिणु बहाल कयो वञे। जेकॾहिं न त ॿी सूरत में असां ऑफिस में कम वारो निज़ाम छॾे एहतजाज दायरे खे वधायो वेंदो। इन मौक़े ते अली जान कलवड़, अख्तर मलक, आबिद चन्नो, वाहिद बख्श महर, ग़ुलाम क़ादिर भुट्टो ऐं ॿिया मुलाज़िम मौजूदु हुआ। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी